बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कवर स्टोरी में भलीकार आऊं यहाँ इरफान महबूब। नाज़रीन, पानी बकाव आहे। पाण ज़रई मुल्क आहियूं। सिंध में घणे भाङे जेका आबादी आहे उहा ज़रात ते ॿधल आहे। उन्हनि जो जेको गुज़र सफ़र आहे उहो ज़रात ते आहे। ऐं पाण वटि पाण ॾिसंदा आहियूं त मुंद कहिड़ी बि हुजे त फ़सुलु जेको आहे उहो बम्पर ई लहंदो आहे। ऐं वरी हिकिड़ी शिकायत बि पाण खे ज़रई मामले ते सदाईं रहंदी आहे ऐं उहा शिकायत हूंदी आहे पाणी जी खोट वारी। माज़ी में बि पाण ॾिठो आहे, हिन भेरे बि सिंध ऐं बलोचिस्तान जे पाणी मां कटौती थी आहे। ऐं माज़ी में बि पाण ॾिठो आहे त केतिरा ई भेरा थियो आहे त सिंध जो जेको पाणी आहे उन जी कटौती कई वेंदी आहे, या सिंध जो जेको पाणी आहे जेको अकॉर्ड फिक्स आहे उहो न ॾिनो वेंदो आहे। नतीजे में कॾहिं असां एहतिजाज रिकॉर्ड कराईंदा आहियूं सरकारी सतह ते, त कॾहिं वरी असांजा जेका ज़रात आहे उहा तमामु घणी मुतासिर थींदी आहे। हिन भेरे इरसा चश्मा झेलम लिंक कैनाल में पाणी वहायो आहे। इन मामले ते सिंध सरकार खे ख़दशा हुआ, सिंध सरकार खे एतिराज़ हुआ जेके उन्हनि इरसा में पेश बि कया, पर उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वियो। अॼु इन मामले ते सखर में सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं पंहिंजा ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। हिकिड़े क़िस्म जो एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे त सिंध जे ख़दशनि ऐं एतिराज़नि खे इरसा में नज़रअंदाज़ कयो थो वञे। इरसा हिकिड़ो पाण खणी चऊं त चइनी सूबनि में जेको पाणीअ जी विर्छ खे रेगुलेट करे थो उहो हिकिड़ो इदारो आहे जंहिंखे पाण इरसा चऊं था। ऐं उते जेकॾहिं सूबनि जे ख़दशनि खे, सूबनि जे एतिराज़नि खे नज़रअंदाज़ कयो वञे या उन्हनि खे मान न ॾिनो वञे, उन्हनि खे हल न कयो वञे त पोइ उन जो छा मतिलबु वठिजे या छा सम्झिजे त सूबनि खे कहिड़े पासे धिकियो पियो वञे। पाणीअ जो ही जेको मामिलो आहे इन ते सदाईं मां तव्हांखे ॿुधायो त सिंध वासियुनि खे, सिंध सरकार खे ख़दशा रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पाण इन ते प्रोटेस्ट बि रिकॉर्ड कराईंदा रहिया आहियूं। ऐं बज़ाहिर ईअं महसूसु थींदो आहे या सिंध हुकूमत जे वज़ीरनि तरफ़ां ई या सिंध जे सियासी जमायतुनि तरफ़ां ई या सिंध जी सिविल सोसाइटी जे तरफ़ां, सिंध जे दानिश्वर तरफ़ां, सिंध जे घण घुरनि तरफ़ां सदाईं इहे जेके मामला आहिनि उहे पाण ॾिसंदा आहियूं त मीडिया जी ज़ीनत बढ़ियल रहंदा आहिनि त पंजाब खे ख़ुशि करण जे लाइ नंढनि सूबनि जो जेको पाणी आहे उन जी कटौती कई वञे थी, या सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंजाब जी पूरत करण जे लाइ सिंध ऐं बलोचिस्तान जो जेको पाणी आहे उहो रोकियो वेंदो आहे, उन जी कटौती कई वेंदी आहे। अॼु जॾहिं तकरारी लिंक कैनाल खे हिकु भेरो ॿीहर वहायो वियो आहे, इन हवाले सां सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो चयो आहे त 7 ॾींहंनि खां इहो पाणी वहायो पियो वञे ऐं हिकिड़ो इम्कानु ज़ाहिर कयो पियो वञे या ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त इरसा जे इन अमल सां सिंध में जेको ख़रीफ़ जो फ़सुलु थींदो उहो तमामु घणो मुतासिर थी सघे थो। सिंध में वणनि जो जेको फ़सुलु आहे पाण ॾिसंदा आहियूं त उहो बम्पर लहंदो आहे, पर हिन भेरे इरसा जी हीअ जेका रविश आहे सिंध जे एतिराज़नि ऐं ख़दशनि खे नज़रअंदाज़ करे ऐं इन तकरारी कैनाल खे वाहिणु, त इन सां हिकिड़ो इम्कानु ज़ाहिर कयो पियो वञे त सिंध में जेको ख़रीफ़ जो फ़सुलु आहे उहो मुतासिर थी सघे थो। इन मामले ते पाण ॻाल्हाईंदासीं। पाण सां गॾु ऑडियो लिंक ते मौजूदु आहिनि सीनियर तज़िया निगार नसीर मेमन साहब। नसीर साहिबु, इरसा चश्मा झेलम लिंक कैनाल वाहिण बाबति सिंध जा जेके ख़दशा आहिनि या एतिराज़ आहिनि उहे थुॾे छॾिया आहिनि। हर भेरे सिंध जे ख़दशनि ऐं एतिराज़नि खे आख़िर ईअं रद्द छो कयो वेंदो आहे या नज़रअंदाज़ छो कयो वेंदो आहे? हाणे हिकिड़ो त पंजाब ॿुधायो आहे पिस्टिन ते वेठो आहे न, हुनखे हिकिड़ो वॾो एडवांटेज आहे। पिस्टिन ते जेको बि वेठो आहे, जिते बि वेठो आहे, जी सर, भली सिंध जे अंदरि हुजे उहो पंहिंजी मर्ज़ी हिकु हद ताईं हलाए थो वञे। पर हाणे विच में इरसा जहिड़ो इदारो बि आहे ऐं त मां डेटा ते नज़र कई ऐं मां इरसा जे मेंबर सिंध सां बि अॼु हिन बाबति थोरी ॻाल्हि ॿोल कई हुई ऐं मेंबर सिंध उते इहा शइ रखी आहे त हींअर त तव्हां वटि फ्लड सिचुएशन, फ्लड त न चइजे, चाड़ आहे पाणीअ जो निस्बतन, ख़ासि तौरु काबिल रिवर में। काबिल रिवर 80,000 क्यूसेक खां मथे पई हले। तरबेला में पाणी ठीकु ठाक अचे पियो, पर उहो स्टोरेज में हींअर वधीक वञे पियो ऐं बाक़ी थोरो पाणी हेठि रिलीज़ थिए पियो ज़रूरत जे हिसाब सां। चश्मा वटां जेका सिंध जी इंडेंट आहे उहा इम्पॉर्टेंट आहे, पर मेन शइ इहा आहे जेका इरसा मेंबर हुते हिकिड़ी सुठी ॻाल्हि जेका हुन रेज़ कई आहे ऐं सिंध हुनखे फॉर्मली ॿियनि फोरम्स तां जेका करणु चाहिनि त जेका इहा 2-3 ॾींहं काबिल में चाड़ हलंदो, छो त मथे बारिशूं ॾाढियूं पयूं, पर 2-3 ॾींहंनि खां पोइ इहो काबिल जा फ्लोज़ नॉर्मल थी वेंदा। पोइ इहा सिचुएशन न हूंदी जो वधीक हुन मां पाणी डाइवर्ट कजे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो टाइमली सिंध रेज़ कयो आहे ऐं इनखे 1-2 ॾींहंनि खां पोइ वधीक इहो पाणीअ जो फ्लो चश्मा झेल में अलो न करणु घुरिजे।
अच्छा साईं, पर जेकर ॾिसूं था पाण इहा सूरत हाल अॻिते ईअं ई जारी रहे थी, छो जो हीउ पहिरियों दफ़ो त आहे कोन जो इन कैनाल खे खोलियो वियो हुजे। अॻु में बि पाण ॾिठो आहे माज़ी में केतिरा भेरा ईअं थियो आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी इन खे बंदि करण जो मुतालबो कंदी रही आहे। सिंध ऐं बलूचिस्तान जे पाणीअ मां हिन भेरे अॻुवाट ई कटौती थी चुकी आहे ऐं इहो सिलसिलो जेकर ईअं जारी रहे थो त असांजो जेको ख़रीफ़ जो फ़सुलु आहे उनखे केतिरो लॉस थींदो या नुक़सानु थींदो? ख़रीफ़ जी जेका शॉर्टेज प्रिडिक्टेड आहे अर्ली ख़रीफ़ जी उहा 3% आहे, पर हींअर जेको सिंध जो हिन वक़्त जी इंडेंस की रिक्वायरमेंट आहे जेकर उहा पूरी थी रही हुजे उहा वधीक इम्पोर्टेंट आहे मुंहिंजे लाइ हींअर। ऐं ॿिए नंबर ते इम्पोर्टेंट आहे त हिकिड़ो सर्टेन अमाउंट ऑफ वाटर जेको आहे उहो तरबेला में स्टोर बि थिए, जो अॻियां ख़रीफ़ में ॿोॾूं या छा थो थिए उहो त थींदो वञे जुलाई अगस्त में। पर जेसिताईं हींअर हाई फ्लोज़ आहिनि त तरबेला में स्टोरेज ही टाइम आहे त इंडेंट पूरी करे बि तरबेला में रखियो वञे, बजाए जो तव्हां हुनखे फ्लड केनाल्स में हींअर वायो था। फ्लड जी सिचुएशन कान्हे का, 2-3 ॾींहं हाई फ्लोज़ आहिनि, इहो पाणी हींअर स्टोर करणु घुरिजे तरबेला में। तव्हां नथा ख़रीफ़ खे को नुक़सानु नथा ॾिसो त लॉस न थींदो हाणे पाण खे? सिर्फ़ु हिन कुझु ॾींहंनि ताईं जेकर हलाइनि था त न थींदो, पर जेकर कुझु 3-4 ॾींहंनि जे अंदरि क़ाबिल मां हाई फ्लोज़ घटिजी आहे ऐं उन खां पोइ इहो पाणी डाइवर्ट थियो त पोइ बिल्कुलु तव्हां चई सघो था त सिंध खे ख़रीफ़ में चैलेंज। अच्छा साहब, अॼु हिन बारे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो साहब सखर में इन मामले ते ॻाल्हि ॿोल बि कई आहे ऐं चयो अथई त एतिराज़नि बावजूदि जेको आहे सो इन जेको कैनाल आहे उन में ज़ोरी पाणी वहायो पियो वञे। सिंध हुकूमत पीपल्स पार्टी वफ़ाक़ में पिणु शामिल आहे, वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो आहे। अॻु में इरसा जो चेयरमैन जॾहिं मुक़ररु थियो उते बि पाण ॾिठोसीं त पीपल्स पार्टी सां सलाह मुशावरत न कई वई ऐं चेयरमैन खे मुक़ररु कयो वियो। बाद में पीपल्स पार्टी हिकिड़ो प्रोटेस्ट रिकॉर्ड करायो, स्टेटमेंट जारी कई ऐं उहा जेका मुक़ररी आहे उहा वापसि वरिती वई। त अहिड़े क़िस्म जा जेके इरसा में इशूज़ थियनि था, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उनजी अप्रूवल त ॾींदी हूंदी फेडरल गवर्नमेंट, त पाण जेकर ॻाल्हि कयूं इन्हनि जे मुस्तक़िल हल जे लाइ त सिंध हुकूमत खे अहिड़ो छा करणु खपे जो इहे मामला मुस्तक़िल तौर ते पंहिंजा हल थी वञनि? मुस्तक़िल त इहो आहे हिन वक़्त ते एटलीस्ट सिंध हुकूमत वेठी आहे हुकूमत में मथे इतादी आहे मुस्लिम लीग नवाज़ हुकूमत जी, तंहिं करे हींअर त जेकर का बि शइ थिए थी त उहा पॉलिटिकली बेशक पार्लियामेंट खां ॿाहिरि वेही पंहिंजो कोऑर्डिनेशन जा फोरम सां रिज़ॉल्व करे वठनि, पर हींअर ताईं तव्हां ॾिसो त इथां जो ऑर्डिनेंस आहे उहो ख़तमु न थियो आहे। ऑर्डिनेंस मौजूदु आहे, चेयरमैन हटाइनि जे माण्हुनि तव्हां कई, तंहिं खां पोइ उते पीपल्स पार्टीअ जे माण्हुनि उते ऐवान में तव्हां कई। मुंहिंजो ख़्यालु आहे त पीपल्स पार्टीअ खे घुरिजे त जेके सिंध सां लाॻापियल इशूज़ आहिनि, मिसाल तौरु नाने जो इशू आहे, जेके फेडरेशन सां आहिनि सूबनि ऐं वफ़ाक़ जे विच में, उन में हिकिड़ो कोऑर्डिनेशन जो मैकेनिज़म अॻे ई तव्हां वटि हिकिड़ी इंटरप्रेन्शनल कोऑर्डिनेशन जी मिनिस्ट्री मौजूदु आहे, उन में को हिकिड़ो अहिड़ो कोऑर्डिनेशन जो रेगुलर सिस्टम आहे हिन खे ठाहिणु घुरिजे। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट खे सभ खां पहिरीं स्ट्रेंथन कनि न, उहा अञा ताईं स्ट्रेंथन न थी आहे, उनजा इजलास नथा थियनि तरह सां, उनजी सेक्रेटरीट नथी थिए, त इहे उनखे आरज़ी बुनियादनि ते इतादी हुकूमत जो हिसो हुजण जे करे तव्हां आरज़ी रिलीफ त वठी सघो था, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त इंस्टीट्यूशनल सेटअप जे अंदरि सिंध हुकूमत खे घुरिजे। ख़ासि तौर ते मां रिकमेंड कंदुसि त हिन CCI खे स्ट्रेंथन कनि, इहा सभ खां आम ज़रूरत आहे। ऐं इरसा जे ऑर्डिनेंस जेको तरमीमी ऑर्डिनेंस आहे उहो विड्रा कराइनि फौरी तौर ते, इहो तमामु 2-3 स्टेप फौरी तौर ते सिंध गवर्नमेंट खे वठणु घुरिजे। सर, हींअर जेका इतिहादी गवर्नमेंट आहे उन में पाण ॾिसूं था त पीपल्स पार्टी जो हिकिड़ो ज़बरदस्त स्टेक आहे, या ईअं खणी पाण चऊं त नून लीग खे जेकर कहिड़े बि मामले ते के अहम फ़ैसिला करणा आहिनि त पीपल्स पार्टी जी सपोर्ट तमामु घणी ज़रूरी आहे। त पीपल्स पार्टी वटि हींअर मौक़ियो आहे, तव्हां छा था सम्झो त सिंध जो जेको पाणी वारो मामिलो आहे तमामु घणो हिकिड़ो संगीन रहियो आहे, त कहिड़ा कहिड़ा इन में पर्टिकुलर्स आहिनि या अहम मामला आहिनि जेके हिन हुकूमत में असां पाकिस्तान पीपल्स पार्टी उहो कराए सघे थी, हासिलु करे सघे थी? ॾिसो, पाणीअ जो हिकिड़ो अकार्ड मौजूदु आहे ऐं मां ज़ाती तौर सम्झां थो त हुन स्टेट ते असांखे अकार्ड जी चेंज वारी ॻाल्हि में न पवणु घुरिजे। कुझु हल्का चवंदा पर पोइ जी खुले थो जॾहिं इहो सॼो हिसाब किताब मामला ख़राब थी था वञनि, पर उन अकार्ड जी रुगो इम्प्लीमेंटेशन ठीक कराइनि, एटलीस्ट इहो कर, इहो प्रिंसिपल डिसीजन सां करे सघिजे थो त हीउ जेको तव्हां विच ते बैन विज़ारती फार्मूला ऐं इहे शयूं खणी अचो था, इहा रविश बंदि कनि, 91 जे अकार्ड जे हिसाब सां पाणी विराइनि, त उहो वरी बि सिंध जा जेके ज़रूरतूं आहिनि ख़ासि तौर ख़रीफ़ जूं ऐं रबी जूं ॿिन्ही जूं, उहो घुरिबल ज़रूरतुनि जो पूरा थी सघे थो, उहो इम्प्लीमेंटेशन ठीकु कराए। ठीकु आहे नसीर साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नसीर मेमण साहिबु सीनियर तज़िया निगार आहिनि, पाण ॻाल्हि ॿोल पई कयूं हुन सां त इरसा में झेलम ऐं
चश्मा लिंक केनाल खे वाहण वारे मामले ते जेके सिंध हुकूमत जा एतिराज़ आहिनि या जेकी ख़दशा आहिनि उहे थुॾिया विया आहिनि, जंहिंजो अॼु खुलियल नमूने सां सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो साहिबु सखर में उनजो इज़हार कयो आहे ऐं इहो हिकिड़े क़िस्म जो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। वफ़ाक़ जे साम्हूं हाणे ॾिसणो आहे त वफ़ाक़ इन मामले ते छा थो करे। जेतोणीक पीपल्स पार्टी वफ़ाक़ में इतिहादी हुकूमत जो हिसो आहे ऐं ॾिसणो आहे त पीपल्स पार्टी पंहिंजो जेको इहो मुतालबो आहे या इरसा जो अहिड़ो अमल जंहिं ते पीपल्स पार्टी नाराज़ आहे, सिंध हुकूमत नाराज़ आहे, जंहिंसां जेको सिंध जे मफ़ाद जे टकराव में आहे त उनखे ख़तमु करण में कहिड़ो रोल प्ले करे सघे थी। हिते पाण ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ जीअं ई वापसि ईंदासीं त पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। मीरपुर ख़ासि में अॼु सिंध पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह कयो वियो आहे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण तरफ़ां। गॾोगॾु इहो ऐलान बि कयो आहे शर्जील इनाम मेमण साहिब त सिंध जे हर ज़िले में पीपल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। इन मामले ते ॻाल्हाईंदासीं, पर ब्रेक वठूं था। ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो।